सुल्तानपुर में योम आशूरा जो ॾियारो मज़हबी जोश ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। मरकज़ी इमाम बारगाह खां हिकु वॾो जुलूस रसूल बख़्श जुणे जो एजाज़ अहमद समायर, सराज गुल बेग समायर ऐं ॿियनि जी अॻवानी में बरामद थियो, जंहिं पंहिंजे रिवायती रस्तनि वज़ीर मलाणो, जलाल उंडड़, नओं ॻोठ समेत मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो शहर जे घिटिन चौराहनि चौकनि खां गुज़र कयो। जलूस में सवें माण्हुनि शिरकत कई ऐं अज़ादारनि पारां आज़ादारी कई वई। शहर जे मेन चौक वटि पहुचण ते जलूस हिकु मजलिस जी सूरत इख्तियार करे वियो, जंहिंखे शिया आलमनि ऐं ज़ाकिरनि पारां ख़िताब कंदे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं वाक़ियो बयानु कयो त सैयद अल शौदा इमाम हुसैन जो मुबारक नालो ई ॾुख ऐं ग़म सां भरियल आहे। अहिड़े नमूने जो जॾहिं बि जेको बि इंसान इमाम पाक जो नालो खणंदो आहे त संदसि दिलि ॾुख सां भरिजी वेंदी आहे ऐं करबला जो सान्यो इंसानी तारीख़ में सभ खां वधीक ॾुखाईंदड़ सान्यो आहे। करबला जे शहीदनि इस्लाम खे बचाइण ख़ातिर अहिड़े वक़्त में पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।